बिरासिटी मां ख़बर ईंदा हलो त बिरासिटी जे वार्ड नंबर 1 ऐं 8 जे रहवासियुनि जो सेबको अमले जी मुबैना नाजाइज़िन तोड़े रिश्वत तलब करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़नि में अॻूणो काउंसलर रफ़ीक अहमद जुणेजो, फैज़ान जुणेजो, अब्दुल रहमान मेमण, फारूक राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरियुनि, मासूम ॿारनि, सियासी समाजी अॻवाननि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन वार्ड नंबर 1 शाह मोहल्ला खां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी प्रेस क्लब पहुची सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुज़ाहिरीन ॿुधायो त असांजे वार्ड नंबर 1 ऐं 8 में बिरासिटी सेबको इंतिज़ामिया पारां 200 खां वधीक गैर क़ानूनी कुंडा ॾिनल आहिनि, जंहिं सबबि गुज़िरियल 2 महीननि खां असांजे पाड़े जा ट्रांसफार्मर केतिरी दफ़ा सड़ी चुका आहिनि, जॾहिं त सेबको बिरासिटी जो अमलो असां सभिनी पाड़े वासियुनि खां गैर क़ानूनी तौर 1 लख खां वधीक पैसा वठी ट्रांसफार्मर रिपेयर करे लॻायो, जेको ईद राति ते 2 ॾींहंनि में ॿीहर सड़ी वियो। ऐं हाणे बिरासिटी सेबको अमलो असां खां गैर क़ानूनी तरीक़े सां 2 लखनि जी घुर करे रहिया आहिनि। हिननि चयो त मुसलसल 2 महीननि खां बिजली न हुजण सबबि असांजे घरनि ऐं मस्जिदुनि में वज़ू ऐं पीअण लाइ पाणी बि न आहे, जॾहिं त मच्छरनि जे आज़ार सबबि सभई शहरी मलेरिया जी मुज़ी बीमारी में वठिजी विया आहिनि। हिननि तक जे MNA MPA सेबको चीफ सकर ऐं एक्सेन सेबको नौशर फिरोज समेत आला इख्तियारनि ऐं मसवारनि खे अपील कंदे घुर कई आहे त फौरी तौर संदन एहतिजाज जो नोटिस वठी नओं ट्रांसफार्मर ॾिनो वञे ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे गैर क़ानूनी कनेक्शन काटिया वञनि त जीअं शहरी सकून सां रही सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।